नाज़रीन असी GSTV जे प्लेटफॉर्म ते उहे सिंध जूं ऐं पाकिस्तान जूं मशहूर शख्सियतूं तव्हां सां मुतारफ़ कराए रहिया आहियूं, जिन में अदाकार, फनकार, अदीब, कहानीकार, शाइर ऐं वॾा वॾा साइंसदान ऐं सियासतदान त उहे ज़िंदगी जूं कामयाबियूं कहिड़ी तरह ऐं कीअं हासिलु कयूं, उन्हनि जी ज़िंदगी जूं अंदरियूं यादूं असीं अव्हां सां हर हफ़्ते शेयर कंदासीं असांजी GSTV जी प्लेटफॉर्म ते। ऐं असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजे राय जो इज़हार कंदा। वॾी महिरबानी।